रहियूं। सिंध ब्लाइंड एक्शन कमेटी पारां मुतालबनि जी मञता लाइ कराची प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जी रेड ज़ोन ॾांहुं वधण जी कोशिश पुलिस सां चक्रियूं 3 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध ब्लाइंड एक्शन कमेटी पारां मुतालबनि जी मञता लाइ कराची प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध ब्लाइंड एक्शन कमेटी पारां मुतालबनि जी मञता लाइ कराची प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि रेड ज़ोन ॾांहुं वधण जी कोशिश कई, जंहिं दौरान पुलिस सां चक्रियूं थी पयूं। 3 ॼणा गिरफ़्तार कया विया। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। सिंध ब्लाइंड एक्शन कमेटी पारां मुतालबनि जी मञता लाइ कराची प्रेस क्लब अॻियां धरणो हयो पियो वञे। एहतिजाज कंदड़नि रेड ज़ोन ॾांहुं वधण जी कोशिश कई, जंहिं दौरान पुलिस सां चक्रियूं थी पयूं। 3 ॼणा गिरफ़्तार कया विया।